नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीराअज़म मुस्लिम लीग नून जे अॻवाण शाहिद खाकान अब्बासी चयो त जेका हुकूमत 4000 अरब जो रेवेन्यू पूरो न करे सघी, हू 5500 अरब कीअं गॾु कंदी। क़ौमी असेंबली में बजट इजलास दौरान मुस्लिम लीग नून जे अॻवाण शाहिद खाकान अब्बासी बजट खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त हीउ बजट IMF जी ठहियल आहे। हिन खे ठाहिण वारा पाण बि परेशान। पाकिस्तान जी तारीख़ में हीअं कॾहिं बि न थियो त मुल्क जी तरक़ी जी रफ़्तार अध में रहिजी वई हुजे। हिन चयो त जेका हुकूमत क़ौम 4000 अरब रुपयनि जे टैक्स बर्दाश्त नथी करे सघे, इहा 5500 अरब कीअं गॾु कंदी। 1500 अरब लाइ हर का शइ महांगाई करी पई वञे। क़ौमी असेंबली जे बजट इजलास में ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो हिन वक़्तु 4 असेंबली मेंबर गिरफ़्तार आहिनि। ॿिनि जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी कया आहिनि, ॿिनि जा वरी न कया विया आहिनि। ऐवान में रुॻो मुख़ालिफ़ धुर जे बैचनि ताईं अवामी मसइलनि ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। हुकूमत चवे थी त नाणे में वाधारो 3% ते अची वेंदी। 1 साल अॻु मुल्की ग्रोथ रेट 6% थी वई आहे। हिन चयो त आमदनी ऐं ख़र्चनि में फ़र्क़ु 50% वधी वियो। हलंदड़ साल बजट में व्याज लाइ 2900 अरब रुपया रखिया वेंदा। व्याज जी क़ौम इज़ाफ़ो न कयूं था त टैक्स वधणा पवंदा। संदसि चवणु आहे त हुकूमत 8 महीननि में ही हाल करे छॾियो। हुकूमत 5 सालनि जो मुदो पूरो कंदी त छा थींदो। हुकूमत खे मसइलनि जो हल ॻोल्हणु घुरिजे। शाहिद खाकान अब्बासी चयो त असां घणो कर्ज़ो वरितो, तंहिंजी कमीशन क़ाइमु कई वञे। अॼु बि ॿुधाए सघूं था त कमीशन जी रिपोर्ट में छा लिखियो वेंदो। हिन चयो त नेब खे मोकिलियो या कमीशन ठाहियो, व्याज जी शरह वधाइण जो जवाबु ॾिनो वञे। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुकूमत ज़िम्मेवार जवाबु न ॾिनो त नाकाम थी वेंदी। असां पाण अहिड़ो तासुर ॾियूं था त हुकूमत जे ख़र्चनि में इज़ाफ़ो करे। हिन चयो आहे त खंडु, खजूर, तेल, बिजली, गैस बि महांगी कई वई आहे। रुपये जी क़ीमत घटि थियण सां व्याज जी अदायगी जी रक़म बि वधी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।